पुलिस वाला कागज खणी आ ही खणी आ हुआ बस तो कागजन में वने छा 100 जो नोट ॾेखारा पोइ कागज बागज छुटा तव्हां वर्दी पायो अहिड़ा शेर वारी कमु कयो पिया गिदड़ वारा रस्ते में वञूं था गाॾी खाए जिते किथे पुलिस टंगी बीठी आहे रोके गाॾी में छा आहे ही छा आहे हू छा आहे असांखे ख्वार करे मारियो आहे मज़ूरी कयूं था उहा असांखां फुरियो था वञनि को 100 रुपया ॾे को 200। ही चाचो सॼी सिंध घुमंदो आहे ऐं जॾहिं वेंदो आहे पुलिस फिरी ईंदी अथसि। अॻु चइबो हो त जाॾे पेर ताॾे ख़ैर, पर चाचे जूं ॻाल्हियूं ॿुधी लॻे थो त जाॾे पेर ताॾे पुलिस। सांगड़ ज़िले सां तालुक़ु रखंदड़ ही चाचो डाटसन हलाए बचनि जो पेट गुज़र करे थो। चवनि था अॻु ॾाढो थधे मिज़ाज जो माण्हू हूंदो हो। सिंध जी पुलिस खे हाणे जज़्बाती ऐं ब्लड प्रेशर जो मरीज़ बणाए छॾियो आहे। केरु थो चवे त अॼुकल्ह जे दौर में 100 रुपए जे नोट जी का वैल्यू न आहे, उन जो क़दुरु को हुननि खां पुछे। 100 रुपए जे लाइ 8 कलाक गाॾी असांजी स्टार्ट बीठी आहे, छॾीनि कोन था, ढेरी कोन था ॾियनि। हाणे बाबा कुझु कोन मज़ूरी करे आयो आहे, 2 किलो अटे जा पैसा हूंदा आहिनि, चई न असांखे ॾे उहे बि। ही चाचो कचे वारे धाड़ेलनि खे धाड़ेल लेखे ई कोन। चाचा साईं पोइ बाक़ी केरु आहे? वॾो सभ खां वॾो असांजे लाइ पुलिस धाड़ेल थी वई आहे। असांखे ज़ोरी मुचड़ा बि हणे थी, बेइज़तो करे थी, अची ॾाढ़ी में पैसा बि फुरियो था वञनि, खीसे में चर्स हणे छॾींदा, हीउ तो किथां आंदो आहे, हीउ जले क़ाबू करे बीह रहंदा। हाणे साईं हू 6 ॼणा पुलिस वारो ऐं हिकिड़ो ॼणो ज़ुल्म करे छॾियो असां सां। ख़ुदा करे को तव्हांखे घर करे खानो ख़राबु, असां ग़रीबनि सां छो ज़ुल्म कयो अथसि। भला चाचा अवां पंजाब वेंदा हूंदो, उते ऐं हिते वारे माहौल जो मुशाहिदो अवां कीअं कयो? पंजाब में रुपयो केरु कोन थो वठी सघे, वधीक नजाइज़ वठंदो उनजी दुकान सील थी वेंदी। सिंध में असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे, असां मरण जहिड़ा थिया आहियूं, मरी विया आहियूं सम्झ सां। असां सां को हक़ कयो, वज़ीर आज़म आहिनि, सदर आहिनि, जज साहिबान आहिनि, असां ते को रहम कयो न साईं। असां सां ज़ुल्म न कयो, तव्हां असांजा रखवाला आहियो, तव्हां असांजे पालतारा आहियो, तव्हांजी ख़िदमत लाइ आहियो, तव्हां त असांखे खाओ पिया मारो पिया, गवर्नमेंट खे बि फटीनि पिया ऐं असांखे बि आवाम खे बि न पूरे छॾियो, गवर्नमेंट खे बि खाई छॾियो। 1.5 लख हिकिड़े हिकिड़े जी पघार आहे, पोइ बि गाॾी वारे इहा बीठा। हाणे बाबा ब्रेक कोन लॻंदो, पुराणियूं गाॾियूं असांखे अटो कमाइनि ॾियो, 2 ॼणा अॻियां अची बीह रहंदा, गाॾी जो उचो ब्रेक फाइल थी वञे पोइ त असांखे काठ में हणी छॾंदासीं, गाॾी बि ॻरी वेंदी थाणे ते ऐं असां बि जेल में पिया हूंदासीं। हिननि खे इतिहाद कयो, कानून जो सफ़ा सां हलो, कानून जो तहफ़ीज़ आयो, कानून खे सम्झो। तव्हां वर्दी पायो अहिड़ा शेर वारी कमु कयो पिया गिदड़ वारा, अहिड़ो कमु न कयो। 150 जी कहिड़ी औकात आहे? असां त ग़रीब माण्हू, असांखे 500 रुपया बचनि मस्तु तेल बेल मां, उहे ई फुरियो वञनि। हाणे नवाब शाह चोर जो थोरी रस्ते में मुंहिंजा 600-700 रुपया फुरिया ज़ोरी। पुलिस वारा खणी आ, पुलिस वारा कागज़ खणी आ ही खणी आ हुआ बस तो कागजनि में वञे छा? 100 जो नोट ॾेखारा पोइ कागज़ बागज़ छुटा। ज़ुल्म लॻो पियो आहे, को असांजो हक़ कयो, हुकुमरान आहियो। IG साहिब खे अर्ज़ी इहो ई कंदुसि त असांखे ख़ुदा फ़ीस बि असां ते रहम कयो, हिननि खे पंहिंजनि खे क़ाबू कयो, इहे असां सां ज़ुल्म आहे। असां पुलिस जा करे हुननि जी इज़त था कयूं, उहो असांजे गले में झलियो, असांखे बेइज़तो करे, छिकताड़ करे, इहा कोई शराफ़त आहे? को ज़ुल्म लॻो पियो असां सां, महांगाई मां जान छॾायूं त हिननि मां केरु जान छॾाए?